सिंध हाई कोर्ट चयो आहे त इरसा पाणी खोट जी ज़िम्मेवार आहे, पर सिंध में पाणी बि चोरी थिए थो। वॾेरा एमपी ऐं एमएनए पाणी खणी वञनि था। नंढनि आबादकारनि ऐं हारियुनि खे पाणी नथो मिले। विर्छ सही थिए त सभिनी खे पाणी मिली वेंदो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में खैरपुर ऐं नौशेरो फेरोज़ ज़िलनि में पाणी खोट ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। आपाशी खाते जा लाॻापियल अमलदार अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान पटिशनर मौक़िफ़ अख़्तियार कयो त पाणी न मिलण करे संदनि ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। फसलनि लाइ पाणी नाहे, पर खेनि पीअण लाइ बि पाणी नथो मिले। जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी रिमार्क्स ॾींदे चयो त ग़रीब हारियुनि खे पाणी नथो मिले। वॾेरनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं वज़ीरनि खे पाणी मिली रहियो आहे। एडिशनल एडवोकेट जनरल शफ़ी मोहम्मद चांडियो मौक़िफ़ अख़्तियार कयो त आपाशी वज़ीर असेंबली फ्लोर ते चयो त इरसा पाणी न पियो ॾिए, अदालत इरसा खे तलब करे। जस्टिस आफ़ताब ॻोरर पंहिंजे रिमार्क्स में चयो त इरसा पाणी खोट जी ज़िम्मेवार आहे, पर सिंध में बि पाणी चोरी थी रहियो आहे। सही विर्छ न थियण करे नंढनि आबादकारनि ऐं हारियुनि खे पाणी नथो मिले। सही विर्छ थिए त सभिनी खे पाणी मिली वेंदो। अदालत केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी।